या वसल्लम अलैका या हबीबल्लाह। मोहब्बत से दुरूद के भेरो दियो सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या हबीबल्लाह। अबा तवा तवज्जो करे न बुधंदो त पो तहां जे वेहण मां फ़ाइदो न आहे। अब आया बे आयो त का गाल समझी त वञो न, पो तव्हां समझंदो न मुश्किलियूं करे जान छॾाई त पो फ़ाइदो ए मेलो त कोने, राग जी महफ़िल त काने त तव्हां वेठा जीअं वणे खपेव कयो। अमा हिक ॿिए खे ख़ामोश करायो। ॿारनि खे माण्हू सम्झाईंदो ॻाल्हाइबो न आहे। अल्लाह जे क़ुरान ॿुधबो आहे त माण्हू ॾिसो न, हिकिड़ो माण्हू घर वेठो आहे ठीकु आहे, पर हिकिड़ो हली बि आयो आहे, क़ुरान हले थो, हाणे ॻाल्हाईंदो त गुनाहगार थींदो। माना तूं गुनाह ख़रीद करण आई, हिते त गुनाह बख़्शण जे लाइ आया हुआ पाण बाबा। ॻाल्हायो सोना ॻाल्हायो, हिनखे आवाज़ सेट कयो, सेट कयो, साफ़ कयो। सुभान अल्लाह। हाणे दुरूद पढ़ो, मां ॻाल्हाए थो भलाया सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह पाक फरमाए कुल बिफज़लिल्लाहि व बिरहमतिहि फबिज़ालिका फलयफ़रहू हुवा खैरुम मिम्मा यजमऊन। या रसूल अल्लाह अमा चई ॿुधायो अल्लाह जो फज़ल ऐं अल्लाह जे रहमत इन्हनि खे पहुचे। फलयफ़रहू मां रब जे तरफ़ खां ख़ुशू मल्हायनि। अबा क़ुरान आहे अरबी ॿोलीअ में, छा में ॿोलीअ में आहे बाबा? अरबी ॿोलीअ में क़ुरान नाज़िल थियो आहे। हाणे तव्हांखे कीअं ख़बर पए त फ़ज़लिल्लाह मां मुराद केरु आहे? अव्हांखे कीअं ख़बर पए त रहमत मां मुराद केरु आहे? फज़ल ख़ुदा जो कहिड़ो आहे, रहमत ख़ुदा जी कहिड़ी आहे? मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात क़ुरान अर्शल खां मुंहिंजा दापा जे हबीब जी ज़ात बाबरकात नाज़िल फरमायो जो पहिरीं वही खड़ी जमल हज़रत जिब्राइल आयो आहे। अल्लाह ताला फरमायो जिब्रील अलैहिस्सलाम जे मुंहिंजे हबीब खे अर्ज़ कयो इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़। ओ मुंहिंजा सोना तू पढ़ पंहिंजे रब जे नाले सां, उहो तुंहिंजो रब जे तो जहिड़ो सुहिणो मोहम्मद पैदा फरमायो। अल्लाह साईं जी ज़ात बाबरकात क़ुरान पाक के नाज़िल कयो। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जो क़ुरान अरबी बोली में, सोने नबी करीम जी ज़ात बाबरकात जी बोली भी अरबिया, क़ुरान भी अल्लाह अरबी में नाज़िल फरमायो। छाजे करे अल्लाह ताला फरमाए तो इन जे करे जो मुझे सोने मोहम्मद जी बोली अरबिया त मां रब बि चयो त पंहिंजो कलाम भी अरबी में नाज़िल फरमाया। रुगो कुरान नाज़िल अरबी में न, सोने हबीब जे करे कब्र वारन जी बोली भी अरबी होंदे। रुगो कब्रस्तान वारन जी बोली अरबी न होंदी, पर क़यामत जे ॾिहाड़े जन्नतन सभिन जी बोली भी अरबी होंदे। छो त अरबिया में लिखजी आल थो अरबी अमीन ते, मके जे ज़मीन ते हक कूड़ में थी फर्क वियो फुरकान आयो। अल्लाह जो कानून ऐं फरमान आयो, अल्लाह जो कानून ऐं फरमान आयो। लिखजी लोहे महफूज़ मां क़ुरान आयो। अल्लाह जो कानून ऐं फरमान आयो, अल्लाह जो कानून ऐं फरमान आयो। क़ुरान मो हाफ़िज़
सिकंदर था के बेटा एक कलंदर था कुरान मुहाफिज आलिमा साल का सिकंदर था के बेटा एक कलंदर था पवंदो नफो तोखे नहीं नुकसान आयो अल्लाह जो कानून ऐं फरमान आयो अल्लाह जो कानून ऐं फरमान आयो हाणे कुरान अरबी में नाज़िल थियो अल्लाह पांजे हबीब ते नाज़िल कयो अल्लाह ताला फरमाए मुंहिंजा हबीब कुरान मां नाज़िल कयो तुझे मथा हाणे तू वरी पांजे गुलामन खे पढ़ाए कलायो अल्लाह जे हबीब ता कुर्बान वजा तुझे हबीब जी ज़ात बाबरकात पांजे गुलामन के कुरान पढ़ायो ऐं मुंहिंजा ता अल्लाह जे हबीब जी ज़ात जो अचण जो मकसद भी इहो तव रब जी ज़ात बाबरकात फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत व इन कानू मिन कबिल लफी दलालिम मुबीन अल्लाह ताला फरमाए तो एहसान मोमिनन ते कयो थम उनन के पांजो हबीब ने जे जिन समझनो थम उन जो कम इहो वा जो मां अल्लाह जे कुरान जो आयतू इनन ते अची पढ़ंदो वयुज़क्कीहिम इनन नापाकन के मुंजो मोहम्मद करीब अची पाक बणाईंदो कलायो अमा ॾिसो त सही अल्लाह ताला फरमाए तो के मोकलियो अमा जे मथो अल्लाह कुरान जो आयतू भी पढ़े ऐं तव्हां खे नापाकन खे मुंहिंजो मोहम्मद जे पाक बनाए बुत परस्ती कंदा हा मक्के जा मुशरिक हा बाह जी पूजा करण वारा मुंहिंजा दोस्तो पिपर जी पूजा करण वारा उबारा थी तवाफ करण वारा न्याणियूं पंहिंजूं जेरियूं पोण वारा पंहिंजे औरतुनि खे हक़ न ॾियण वारा मुंहिंजा बदा इंतहा ज़ुल्म जी हुई मुंहिंजा दोस्तो सॼो इंतज़ाम कुफर जो लॻो पियो आहे रब थो चए मुंहिंजो मोहम्मद इन्हनि खे पाक बनाईंदो कलायो हाँ केर पाक करना आयो अजीब मुलन जी फलसफो असा के समझ में को नथो अचे विचारन के अरे बाबा हिदायत अल्लाह जे हथ में आ जे हुजे आ नबी जे हथ में त अबू जे लगे करे आ हिदायत अबू लहब चाचो उनके हिदायत कान के उतबे वलीद शेबे के कान के करे हा हथ में हिदायत हुजे त इनन के हिदायत करे हा कुछ चाचा चिभड़ हे 1.25 लाख सहाबन के हिदायत पिणे कई जा हजरत अबू बकर आयो तो सिद्दीक बन जियो चो सुभान अल्लाह ओ सुनियो अस सब अबू बकर के मनी दायो ना एक पासे गार में ना गोबे हो एक पासे ना गोबे गार में हो मशगूल सिद्दीक वरी प्यार में हो जंजो ख्याल सजो सरदार में हो एक पासे ना गोबे गार में हो एक पासे ना गोबे गार में हो मशगूल सिद्दीक वरी प्यार में हो जंजो ख्याल सजो सरदार में हो एक पासे ना गोबेगार में हो इन पैर टुक्यो हिन कोई न कुछो थियो दर्द तपो महबूब पुछो ना बेटो डग पियो हणे पर पैर न पियो खणे अबू बकर आयो तो सिद्दीक बन जियो हजरत उमर आयो तो फारूक आजम बन जियो हजरत उस्मान आयो तो जुन्नूरैन बन जियो बिन नूरन वारो बन जियो असा बे मन्यऊं था मुला बेचारा बे मन्यन था तो जुन्नूरैन छो जुन्नूरैन चवन था इन जे करे जुन्नूरैन जो महबूब जू बनियाणियों
हिके बाद दीगरे हिक बे जे पुठिया हजरत उस्मान जे निकाह में आयो त हजरत उस्मान बिन नूरन वारो बणजी वियो। अरे रही बख्श जमाली जे गोठ में रहण वारो जे जो न्याणियूं नूर हुन त जो बाबू मोहम्मद बिन नूर। अल्लाह अकबर। डाडे डाडे या अली मशकुल कुशा शेर खुदा नम दस्तगीर रहमतुल्लाह ताला मरहबा 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 मरहबा। मुंहिंजा दोस्तों अजीजों ॻाल्हायो असां त चऊं था त महबूब जूं न्याणियूं त वॾी ॻाल्हि आहे पर महबूब जे नस्ल मां जेके बि अॼु सैयद आहिनि उहे बि ख़ुदि नूर आहिनि। बस अब है ना सुभान अल्लाह ता चो। आला हजरत अजीमुल बरकत मुजद्दिद दीन व मिल्लत मौलाना शाह अहमद रजा खान तो चवे तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का। तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का। बच्चा बच्चा नूर का तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का। तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का। सुबह तैबा में हुए बटता है बाड़ा नूर का। सदका लेने नूर का आया है तारा नूर का। सुभान अल्लाह। अब आओ यार हबीब जी ज़ात बाबरकात उन्हनि खे हिदायत फरमा। अल्लाह फरमातो इन्नका लतहदी मुझा मोहम्मद तू बिहादी। सुभान अल्लाह। अदा जे हो जिद छडन हा हिदायत वारा थी पवन हा पर जिद न छडियो त मुंहिंजा अदा कुफर में वञी पया। ॻाल्हायो जमा सगोरे अल्लाह जे हबीब दा कुर्बान वञा। मुंहिंजे हबीब जी ज़ात बाबरकात पंहिंजे सहाबन खे क़ुरान बीड़ी वारा बीड़ी बंद कर दा। हैफ तुझे हालत हैफ तुझे हालत। मुंहिंजा दोस्तों अजीजो मुसलमान भाइरो तवज्जो आहे एॾे मुंडे ख्याल कयो ॻाल्हि समझो। हाणे अल्लाह क़ुरान नाज़िल कयो पंहिंजे महबूब ते। हाणे अल्लाह तो फरमाए महबूब हाणे तू पंहिंजे गुलामन खे क़ुरान पढ़ाए। मुंहिंजे हबीब जा असहाब सगोरा हा 1.25 लाख। घणा शागिर्द हा 1.25 लाख शागिर्द मुंहिंजे हबीब जा। 1.25 लाख जी सवाने हयात को तो ॿुधाए सघां पर अल्लाह जे हबीब उन्हनि खे क़ुरान पढ़ायो। अल्लाह जे हबीब जी ज़ात बाबरकात उन्हनि जी तरबियत कई आहे। अहिड़ो त मुंहिंजे हबीब जी ज़ात उन्हनि खे क़ुरान पढ़ायो। अहिड़ा त शागिर्द आमिना जे लाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात तैयार फरमाया जो अल्लाह जे क़ुरान खे चवणो पइजी वियो सुबिगतल्लाह व मल अहसनु मिनल्लाह सुबिगतन व नहनु लहू आबिदून। एरे तवज्जो कयो अल्लाह छा थो फरमाए महबूब सुबिगतल्लाह व मल अहसन मिनल्लाह सुबिगा। सोना जेको न गुलामन ते रंग चाढ़ियो थी न इहो तो न चाढ़ियो अल्लाह चाढ़ियो आ। अहड़ा त हबीब जी ज़ात शागिर्द तैयार फरमाया। मुंहिंजा दोस्तों उन्हनि मां बिन शागिर्दनि जी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां। उहे ॿई सहाबी आहिनि। छा आहिनि बाबा चओ चई ॿुधायो। वहाबी न सहाबी आहिनि। उन्हनि मां हिकिड़ो जवान हज़रत अमीरुल मोमिनीन हज़रत उमर। सुभान अल्लाह। मुझे प्यारे उमर जे पाछे खा शैतान पलीत बे भजंदो वञी हिन हुन में विस वास विझे
पर हित चालाक जी का न चले महबूब मिठे जे यारन जे असा गोले लधे आ पाको गले चश्मल ते रखे असा चुमदा हो अबू बकर उमर उस्मान अली सुभान अल्लाह ता सोना ओ हजरत अमीर उमर सरकार वट कुरान शरीफ पढ़ियो जमाली सबोरा याद कजो सूरह बकर जो तफसीर पढ़ियो सिर्फ सूरह बकर जो तफसीर 10 साल लगी वैसे सुभान अल्लाह सुबह जो कुरान शरीफ के खोल जो अलम दा खां लगी पई तो सूरत बकरा बकर जी माना गऊं चओ ढगी समझो था ढगी ढगी गऊं ए नालो थस हाने आहे छा चो कुरान आहे छा पर सूरत जो नालो छा है ढगी गऊं वरी भी सूरत शुरू थी आल इमरान इमरान जी औलाद वरी टी सूरत शुरू थी सूरह निसा औरतुन जा आहे छा कुरान आहे छा चो याद कयो आहे छा पर सूरतुल जा नाला सूरत बकरा गऊ आल इमरान इमरान जी औलाद सूरह निसा औरतुन जी सूरत इन में सूरतुल में बयान उनन जो आ काथे जानवरन जी नाले सा सूरत ओ रही बख्श जमाली वारो ये कुरान जे सूरत जे नाले लखण सा कुरान में का तब्दीली न थी सके इनन मुल्लन के चो खुदा हिदायत देवत खैरात जो नालो यारी रखण सा बे खैरात हराम कान थी सके खैरात जो नालो मीलाद रखण सा बे हराम को न तो थी पवे या नाला हुंदा न सुञाण पजेला तदे असा चवंदा हूं त रही बख्श जमाली में मुस्तफा जो मीलाद थी रयो ॻाल्हायो हाँ हजरत उमर पढ़ियो 10 साल तवज्जो कर जब 10 साल पढ़ी फलम्मा खत्महा पढ़ी पूरी कई उठई खैरात कई मदीने वारो अचो यार मेहरबानी करे लंगड़ो खाओ खैरात कई थमे खुशी में छाजी मां सरकार मदीना वट 10 साल सूरह बकरा जो तफसीर पढ़ियो सूरत बकरा जो तफसीर पढ़ियो थम 10 साल हे डहु तमा हन नंढे छोकरे ने वेठा ने बरसा इने को त ये वनी मजादा मदरसे में साईं वट साईं ताज मोहम्मद वट दाखिल कयो हाफिज इंसार वट दाखिल कयो हाफिज हुबदार वट दाखिल कयो इन्नी बिल्ली अल्फ बाता सा शुरू कर 10 साल में मुफ्ती थी दो आओ यार अलायो हजरत उमर को तो पूछो तो छापे पड़ी सरकार छा पढ़ायो ही वो उन जो मुजा दोस्तों अजीजो रिजल्ट करो निकतो नतीजो इयो निकतो तो हजरत अमीर उमर चवंदो हो त जे करे मुझे डाची जो डामणो रसो जैसा डाची बदबी या पैर बदबान इयो गुम थी वने त मां कुरान को पुछंदो सो कुरान बुधा ओ उमर जे डाची जो रसो का थया तो कुरान मां उमर सा गाल्हाई दो हो त उमर फलानी जाय ते पयो थी वनी खणी हाली सुभान अल्लाह चवे आता अमीर उमर बि ॿुधे आ न हाने तमा का पुछां तो वीचारा सजोरी मुलाव से कुरान पढ़ंदा आयो बबसे पारा पढ़ियो वणो रुकुम पढ़ियो वणो माना का कर जी वैसा का नहीं दिया पर सा ट ड आयतूं पढ़ियो ता वणो सदी पारन कदा ओ मंजादा कुरान त पढ़ंदा पर पुछेस कदी कुरान तो सा गाल्हायो हिकड़ो कुरान कम कयो इन सा गाल्हाई कोन बाकी हिकड़ो कुरान कम करे छ केड़ो पुछो तो बुधाया सब चो तो बुधाई ये कोन सब पुछो हथ मथे खणी सुभान अल्लाह बचो बुझो बुधाया तमा चो था त बुधाया तो कुरान हिकड़ो कम कयो जो कुरान इनन जे मथा कारा बटे लीका घुमाए छया मुंह ते परे का पधरा लगा पया
हाँ हाँ बाबा हाँ या न परे खा वञई थो वन नबरी इहो क़ुरान कम कयो भाई क़ुरान हिन सां न ॻाल्हायो छो त क़ुरान मुंहिंजा अदा मोहब्बत वारनि सां ॻाल्हाईंदो ॻाल्हायो हाणे उहो हज़रत अमीर उमर महबूब वटि पढ़ियो 10 साल सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम ज़ाहिरी ज़िंदगी मां पर्दो फरमाया उन खां पोइ 2.5 साल हज़रत अबू बकर सिद्दीक़ खिलाफत कई उहो बि पर्दो फरमायो हज़रत अमीर उमर जो ज़मानो आहे मिशकात में हदीस मौजूद आहे पढ़ाईंदो बि आहे त अमल बि कंदो कर न त हज़रत अमीर उमर जे ज़माने में मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो मुस्लमान भाइरो हज़रत सारिया सिपह सालार लश्कर जो उनखे हज़रत अमीर उमर मोकिलियो निहामंद जो इलाइक़ो ईरान जे मुल्क में उते वन महीने जो पंदा मदीने खां ईरान उन टाइम ते घणो पंदो महीनो चओ महीने सवा जो पंदा उते बीठो आ लड़ाई में लगो पियो आ हेडे जुम्मे जो ॾिहाड़ो आ अमीर उमर आयो मस्जिद नबवी में नमाज पढ़ाइण जे लाइ जुम्मे जे खुतबे ॾियण जे लाइ जमल आयो आ जमल जुम्मे जे खुतबे ॾियण लाइ आयो आ बीठो आ मुंहिंजा चवे थो नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति आमालिना मन यहदिहिल्लाहु फला